بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله اللہ تعالیٰ असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए ऐं ख़ुलूस नियत जे हिन अमल में जेके असीं अल्लाह ताला जे कलाम खे पढ़ूं था ऐं उन्हनि जो एजाज़ कढूं था, उन्हनि जा ताक़तूं, उन्हनि जो मौजिज़ा कढूं था ऐं सम्झूं था। इहा दर्स आहे तअम्मुलात क़ुरानिया 17 नंबर असांजो हीअ आहे। असां वटि इहा आहे हिते सूरत अल अंकबूत जी जेकी सूरत अल अंकबूत जंहिंखे पाकिस्तान में केकड़ो चवंदा आहिनि, अलाए छा, जेके घरनि में जीतियो नंढड़ो रहंदो आहे, हिन खे सिंधी में चवंदा कोहीरो अलाए इहो नंढड़ो जेको घरनि में घर ठाहींदो आहे पंहिंजा भितियुनि में, नंढा नंढा वारनि अछा वारनि वांगुरु ठाहींदो आहे पंहिंजो घर, पोइ उन में जीत फासंदा आहिनि ऐं खाईंदो आहे। अरबी में त अल अंकबूत चवंदा आहिनि। पोइ जेके दोस्त ॿुधंदा अला करे सम्झी वञनि, इहा सूरत अल अंकबूत क़ुरान में आहे। इन में 40 आयतूं जेके आयत उन आयत असीं बीहूं था थोरो इन जो तअम्मुल कयूं था, छो जो अल्लाह ताला असांखे हुकुम कयो अफ़ला यतदब्बरून अल्लाह ताईं चए थो क़ुरान पढ़ो था, सम्झो कोन था, क़ुरान खे तव्हां खोले ॾिसो, दिलि सां पढ़ो। अफ़ला यतदब्बरून क़ुरान अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा, अल्लाह साईं चए थो छा क़ुरान तव्हां पढ़ो था, दिलि सां छो नथा पढ़ो, छा तव्हांजे दिलनि खे ताला लॻल आहिनि छा? इहो अल्लाह ताला असांखे चिथे किथे क़ुरान में 16-17 दफ़ा ईअं चए थो। तंहिंजे करे असीं क़ुरान खे खणी थोरो पढ़ूं पर सम्झूं ऐं उन्हनि जो मौजिज़ा ॾिसूं। ऐं अल्लाह ताला असांखे 1400 साल असांजे नबी खे इहे शयूं सम्झायो। हाणे इहो आयत असीं शुरू था कयूं त टाइम घणो न सहे। 40 आयत आहे सूरत अल अंकबूत में। त उहो अल्लाह ताला चए थो त मथलुल लज़ीन इत्तख़ज़ू मिन दूनिल्लाहि औलिया, अल्लाह साईं चए थो मिसाल उन्हनि जो तव्हांखे ॿुधायां त जेके मूंखां सवाइ जंहिं शयुनि खे पुकारनि था। मथलुल लज़ीन इत्तख़ज़ू मिन दूनिल्लाहि औलिया, मूंखां सवाइ वली जेके अलाह जा बुज़ुर्ग आहिनि उन्हनि जे पोयां लॻा, जा हर शइ इन में शामिलु थी थो। इत्तख़ज़ू मिन दूनिल्लाहि, अलाह खां सवाइ, पोइ वरी अॻियां चए थो औलिया, यानी पहिरियां जेके मिन दूनिल्लाह, अलाह खां सवाइ को जबल जी जे या जबल में को यकीन रखे, या तारे में, या वण में, या पथर में, या मिटी में, या काठी में, या कंहिं वण में, इन में सभु शइ शामिलु थी वियो। पर पोइ वरी इन खां अॻिते चए थो अलाह मिन दूनिल्लाह, पोइ वरी चए थो इन खां पोइ औलिया, वली जो लफ़्ज़ हिते इहो कोन्हे त यानी जेके अलाह जा वली, पर न, हर शइ इन में बि शामिलु थी वञे। जेको इंसानु कंहिंखे चए थो यार तूं मुंहिंजो वली आहीं, को बादशाह खे चए या अमीर खे चए या वज़ीर खे चए, त यानी उन जे पोयां लॻंदो, उन ते यकीन रखंदो, उन ते हर शइ उन ते रखे थो छॾे। इहो लफ़्ज़ आम आहे, के माण्हू ईअं न सम्झे त सिर्फ़ु वली जेके इंसान आहिनि अलाह जा बुज़ुर्ग सिर्फ़ु न, इहो आम लफ़्ज़ आहे। उन्हनि में बि शामिलु थी था वञनि जेके दरगाहनि में सुता पिया आहिनि, वली जेके आहिनि, ऐं अमीर आहिनि, वज़ीर आहिनि, वॾेरा आहिनि, इन्हनि में बि इहे शामिलु थी था वञनि औलिया। त अल्लाह साईं चए थो त मथलुल लज़ीन इत्तख़ज़ू मिन दूनिल्लाहि औलिया कमथलिल अंकबूत, हिते अल्लाह ताला चए थो जेके अलाह खां सवाइ जंहिं ते एतिबार रखे वेठा आहिनि, इहे हिन जीअं इन केकड़ो जानवर जेको इहो पंहिंजो घर ठाहींदो आहे हिननि अछनि वारनि मां, नंढड़नि मां, पोइ उन में पोपट फासनि, मच्छर फासे, मख फासे, त उनखे खाईंदो आहे। अंकबूत उन में अल्लाह साईं चए थो कमथलिल अंकबूत इत्तख़ज़त बैता व इन औहनल बुयूत, अल्लाह साईं चए थो त हिन केकड़े जो जेको घर आहे ॾिसण में तव्हांखे सफ़ा कमज़ोर में कमज़ोर थो हुजे। हा, केरु हथ सां हणंदो त छिजी था पवनि धागा, हुनजो घर सॼो बर्बादु थी थो वञे। इन औहनल बुयूत लबैतुल अंकबूत, तव्हांजे नज़र में त इहे जेके आहिनि, छो जो तव्हां इंसान हथु लाए थो ख़तमु थी थो वञे हुन घर, लो कानू यालमून, त अल्लाह साईं चए थो त तव्हांजे नज़र में इहा शइ, इन जो घर ॾिसो सफ़ा केॾो नाज़ुक घर आहे, ऐं आहे बि नाज़ुक, हथ सां या कंहिं शइ काठी सां हणंदे त हुन घर सॼो ख़तमु रही थो वञे। पोइ वरी अॻिते अल्लाह ताला इन अल्लाह यअलमु मा यदऊन मिन दूनि, अल्लाह साईं चए थो मूंखे ख़बर आहे जंहिंखे मूंखां सवाइ पुकारनि था। इन अल्लाह यअलम, अल्लाह खे ख़बर आहे, अल्लाह खे सॼो इल्म में आहे त मूंखां सवाइ पीर, फ़क़ीर, बुज़ुर्ग, वली, बादशाह, पीर, सभु हिन खे जंहिंखे सॾु कनि था, अल्लाह चए थो मूंखे ख़बर आहे। इन अल्लाह यअलमु मा यदऊन मिन दूनिही मिन शै, हर शइ उन में शामिलु थी वई, वली हुजनि, बुज़ुर्ग हुजनि, वण हुजनि, जबल हुजनि, सिज हुजे, चंड हुजे, तारो हुजे, हर शइ अलाह खां सवाइ, अल्लाह साईं झले थो इन शइ खां, मूंखे पुकारियो, मूंखे सॼो,
इन्हनि जी शयुनि जे पोयां न लॻो, इहे सभु मख़लूक आहिनि, इहे सभु मुंहिंजा बाना आहिनि। इत्तख़दुम बई हा जेको हिते अलाह साईं चए थो अज़ीज़ुल हकीम इन अल्लाह यअलम मा यदऊन मिन दूनिही मिन शै व हुवल अज़ीज़ुल हकीम। अल्लाह अज़ीज़ हकीम आहे, अल्लाह खे सभु शइ जी ख़बर आहे। व तिलकल अमसाल नदरिबुहा लिन्नास वमा यअक़िलुहा इल्लल आलिमून। ॾिसो अल्लाह साईं चए थो हीअ शयूं जे मां तव्हांखे ॿुधायूं इहे सिर्फ़ु आलिम सम्झंदा, आम माण्हू इन्हनि खे सम्झंदा कोन। हाणे इहो 1400 साल जी आयतूं लही वियूं, मुस्लमान जेके बि ज़िंदगी में रहंदा विया इहे सभु हुननि ईमान आंदो इन शइ ते। हाणे हिननि टाइम में 14 सदियुनि खां पोइ माण्हुनि खे ख़बर पई आहे त इन केकड़े जो घर छा आहे, हिन जी ज़िंदगी छा आहे, हिन जो उथण वेहण की छा आहे, इन जी जीत जी नंढड़े जी। सो उन्हनि खे आलिम जेके आहिनि अंग्रेज़नि इन जानवर हिकिड़े हिकिड़े जो सर्च कंदा आहिनि त हुननि ॾिठो त हीअ छा आहे, हीअ जानवर जेको आहे ॿियनि जानवरनि वांगुरु न आहे। ॿिया जानवर ॾिसंदा शींहं आहिनि या भोला आहिनि या तोता आहिनि या पखी आहिनि, पंहिंजा घर ठाहींदा, वरी पोइ शादी कंदा, वरी ॿारनि खे तातींदा ऐं मोहबत पंहिंजे पाण में हूंदनि, हमदर्दी हूंदनि पंहिंजे पाण में। पर हीअ जेको जानवर हिकिड़ो आहे इहो नंढड़ो जीत, हिन जी ज़िंदगी मुख़्तलिफ़ आहे। छो अलाह ताला असांखे छो क़ुर में इन शइ जी ॻाल्हि ॿुधाई। हाणे हू जेके सर्च कनि पिया उते मुस्लमान आलिम बि हा, ग़ैर मुस्लिम बि हा। आयत क़ुर जी सॼी जंहिंमें असीं तअम्मुल कयूं था, तदब्बुर कयूं था, सॼी पढ़ी ॿुधायां पहिरियां। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। अल्लाह ताला चए थो 40 आयत सूरत अल अंकबूत में, मसलुल लज़ीना इत्तख़ज़ू मिन दूनिल्लाहि औलिया कमसलिल अंकबूत इत्तख़ज़त बैता व इन्न अवहनल बुयूत लबैतुल अंकबूत लौ कानू यअलमून इन्नल्लाह यअलम मा यदऊन मिन दूनिही मिन शै व हुवल अज़ीज़ुल हकीम व तिलकल अमसालु नदरिबुहा लिन्नास वमा यअक़िलुहा इल्लल आलिमून। अल्लाह ताला चए थो त हीअ आयतूं जेके आहिनि क़ुर जूं इहे आलिम ई सम्झंदा, आम माण्हुनि खे सम्झ में न ईंदी। अल्लाह साईं ॾिस इन केकड़े कोकड़े जिन जो जानवर नंढड़े जीत जो मिसाल ॾिनो त यानी त तव्हां जेके औलिया खे पुकारियो था, जंहिंमें उमेदूं रखी वेठा हो, जंहिंखे सम्झो था त हीअ बि का शइ आहिनि, त इहे का शइ न आहिनि, इन जे घर जहिड़ा इहे आहिनि, इहे बि मख़लूक आहे, इहे बि अलाह जी इबादत था कनि, इहे बि अलाह खे था पुकारनि। इंसान त इंसान छॾ, जबल जेके आहिनि उहे बि मख़लूक आहिनि, झुड़ तारा आहिनि, सभु अलाह जी मख़लूक आहे। ऐं इंसान ॾिस केॾो उन्हनि में के माण्हू हींअर जेके जापानी आहिनि सिज जी इबादत था कनि, के ॾिसंदे त बूतनि जी इबादत था कनि, के त कंहिं जानवरनि जी इबादत था कनि। असांखे अलाह ताला हर शइ इन शइ खां पुकारणु इबादत त थी परे, पर असांखे जंहिंमें उमेद रखूं उहा बि असांखे झले थो। छो ॾिसो त इंसानु जेको मर्द आहे ड्यूटी करे थो त उनखे इहा ई आसरो आहे त मूंखे हिन ड्यूटी मां जेके पघार मिलंदी मां इन ते खावां पिया थो, इन ते जियां थो। खणी हक़ीक़त आहे, पर असांजे इहो जेको असांखे इस्लाम इन शइ खां झले थो त तव्हां पूरी उमेद इन ते न रखो, तुंहिंजी ड्यूटी ख़तमु थी सघे थी। मुल्कनि जा मुल्क ओचितो तबाह थी था वञनि, छा ड्यूटी छा पघारूं, छो उमेद अलाह में हुजे। अलाह में जेको उमेद रखंदो उनखे अलाह सां हर शइ ॾींदो, अॼु या सुभाणे या परे। पर के ॾिसंदो त इहे जेके हूंदा न ड्यूटी, केरु चवंदुसि यार तोखे ड्यूटी मां कढी छॾींदा, तूं छा कंदे, चवंदो छो जंहिं मूंखे पैदा कयो आहे उहो त आहे, उहो जंहिं ॾिनी आहे ड्यूटी उहो त वेठो आहे। इहो हूंदो आहे यकीन अलाह में। औरत आहे घर में, उनखे पक आहे त मुंहिंजो मुड़ुसु जेसिताईं आहे असीं खाऊं पीऊं था, सुठो कपिड़ो पायूं था, औलाद तातियूं था, जे मुड़ुसु जे मरी वञे या छा त पोइ छा कंदा। तंहिंजे करे रोज़ी ॾियण वारो अलाह आहे, औरत हुजे मर्द हुजे, यकीन अलाह में हुजे, ॾियण वारो अलाह आहे, माण्हू न आहिनि, मख़लूक न आहिनि। इहो थींदी आहे तौहीद दिलि में, इहा हूंदी आहे अलाह जी तौहीद। हाणे अचूं था साइंसदान जेके इन जीत जे बारे में असांखे छा छा शयूं सम्झाइनि था, छा ॿुधाइनि था। पहिरियां चवंदा त इहो जीत जेको आहे अंदाज़े में हिननि त जेके बि सॼी दुनिया में हिननि अंदाज़ो लॻियो आहे त 1,00,000 नमूना इन में आहिनि। असां शायदि घरनि में हिकिड़ो ॿ नमूना ॾिसूं था, के नंढा आहिनि, के सन्हा आहिनि, के वॾा आहिनि, इहे केकड़ा नंढा, नालो केकड़ो अलाए छा, अरबीअ में त अंकबूत चवंदा आहिनि। 1,00,000 नमूना आहिनि। हींअर ताईं जेके बि इंसान पहुता आहिनि, साइंसदान जेके हिन जे पोयां ॾिसनि त हीउ जीत जेको छा थो करे, कीअं थो खाए, छा थो बि, 45 खां 50 नमूननि ते सर्च कए अथनि। अञा जेके ॿिया नमूना आहिनि उन्हनि जी अञा ज़िंदगी में कोन सर्च कई अथनि, न पहुची सघिया उन्हनि शयुनि ते।
हिते उलमा पहिरियों असां थोरो ॿुधायूं त मुस्लमान जा आलिम चवनि था त अलाह ताला मिसाल ॾिनो त जेके पीरनि जे फ़क़ीरनि जे बुज़ुर्गनि जे अलाह वारनि जे पोयां लॻनि था त उहो ईअं था हलनि जीअं इंसानु को हिन केकड़े जे घर जे पोयां थो हले, जा हिन केकड़े जे पोयां जीअं हिन जे घर सफ़ा नाज़ुक आहे, हिन जी ज़िंदगी सॼी नाज़ुक आहे, हिन जी जेकी ज़िंदगी सफ़ा थियल आहे, इंसानु जेको उहो जेको इन्हनि जे पोयां थो लॻे अलाह खे छॾे थो, उन जी ज़िंदगी बि ईअं आहे, बिल्कुलु ईअं आहे। हीअ जेके साइंसदान ही चवनि था त हिन जो जेके नंढा नंढा इहे वार तव्हां ॾिसो था पंहिंजे जान मां कढे थी, खाधो खाए थी, पोइ इहे वार कढी इन मां पंहिंजो घर ठाहे थी, ॾिसण में असांखे ॾाढो नाज़ुक था अचनि, पर हीअ ॿियनि शइ इहा जे न गॾु थियनि त लोह खां वधीक पको आहे। छो जो ॾिसो केॾा वार हल्का असांखे ॾिसण में अचनि था, पर उन में ॾिस पोपट बि फासी थो पए, ऐं पोपट सॼे हिन घर खां वॾो आहे, जा माखी जो बुणो, जा मख, जा मच्छर फासी था पवनि, ताक़तवर आहिनि, पर इन में ॾिस कीअं फासी था पवनि। अलाह ताला हिन खे इहा ताक़त ॾेई छॾी आहे त इहे वार जेके हल्का आहिनि असांजे नज़र में, इंसान जी नज़र में त सफ़ा यानी का शइ न आहे, पर अलाह ताला इन में वॾी ताक़त रखे छॾी आहे उन्हनि जानवरनि जे लाइ सिर्फ़ु। हिन में थोरो असां हिकिड़ो तौदीह कयूं त अलाह ताला चए थो इत्तख़दत बैत अंकबूत, यानी इत्तख़दत यानी अलाह ताला चए थो हीउ जीत जेको आहे इहो मर्द न आहे, नर न आहे, औरत आहे, लेडीज़ आहे, ईअं सम्झो त इहो अलाह ताला 1400 साल अॻु में इहो ॿुधायो। असांजे नबी करीम खे कीअं ख़बर पई त हीउ जीत जेको घर ठाहे थो इहो नर आहे या मांदी आहे, पर अलाह ताला क़ुर में उन टाइम में ॿुधाए छॾियो त हीअ मांदी आहे, ऐं नर हिननि मां जेको हूंदो आहे ठुप घर न ठाहींदो आहे, ठुप घर न ठाहींदो आहे, मांदी घर भलो ठाहे पोइ नरनि खे फासाईंदी आहे त मुंहिंजो घर ठहियलु ठहियलु आहे, ठहियलु ठुकियलु आहे, हाणे अचु। इन जे करे उहे नर जेॾीमहिल ईंदा त पोइ इन शइ में फासी वेंदा त भाई हिन जो घर भलो आहे ऐं इन सां शादी कंदो, जे शादी कंदो त पोइ उन खां पोइ हीअ छा कंदी, शादी करण खां पोइ हिन जेके जीत आहे हिननि मां जेके नमूना जीअं ॿुधासीं तमामु घणा आहिनि। पोइ के नमूना इन्हनि जा इहा आदत आहे त नर मांदी खे जंहिंमहिल लाहींदो ख़तमु कंदो त ओॾीमहिल उनखे, छो जो मांदी 4 दफ़ा वॾी हूंदी आहे नर खां, त ओॾीमहिल उनखे पकिड़े उते खाई छॾींदसि, उफट मारे खाई छॾींदसि। ॾिसो हिननि जी ज़िंदगी, तॾहिं अलाह चइजे त अंकबूत इन्हनि जी जेके घर आहे अऊं हनल बियूत, सफ़ा हिननि जो घर बर्बादु आहे। हाणे नर मांदी खे कुर्ब मोहबत करे पोइ वरी हुनखे लाहे थो, लाहिण खां पोइ उनखे मारे खाई थी छॾे। ऐं के न इन्हनि जा नमूना अहिड़ा आहिनि त हीअ जेके साइंसदान हिननि ॾिठो आहे त उहो के हिननि मां केकड़नि मां जीत अहिड़ा आहिनि जेके औरत खे इहो जेको मांदीअ खे नर लाहे थो पोइ उनखे क़ाबू करे उन चौधारी इहे जेके धागा आहिनि उनखे वेढ़े बंदि करे रखंदी त जेॾीमहिल हिन जा ॿचा थियनि न त पोइ उहे ॿचा हिन पंहिंजे पीउ खे खाइनि। यानी इहा ॾिसो ज़िंदगी, पीउ जी ज़िंदगी छा आहे इन्हनि जी जीत में। ठीकु आहे, वरी के नमूना इहे आहिनि छा आहिनि त न मर्द खे बि जेकी आहे जेको नर आहे उनखे बि हीअ औरत खाई छॾींदी मांदी। ठीकु आहे, पोइ वरी जेॾीमहिल ॿचा थींदा त ॿचा जे मिसाल 15 या 20 ॿचा बेदनि मां अंडनि मां निकिता त उन्हनि मां अध में जेॾीमहिल बुख लॻंदसि हिकिड़े पंहिंजे ॿचे खे खाईंदी वेंदी, पंहिंजे ॿचनि खे खाईंदी वेंदी। ठीकु आहे, के नमूना ईअं आहिनि त उन्हनि मां हर 20 ॿचनि मां 2-3 बचंदा, सो बि बचण सां वॾा जेॾीमहिल थींदा वेंदा हो ॿिया हुननि जा ॿाहिरि हुननि जे अखियुनि जे अॻियां खाइजंदा वेंदा। ठीकु आहे, पोइ जेके बचंदा 2 या 3 छा कंदा, भॼी वेंदा जंगल में या घर में या भितियुनि ते, वरी परे रहंदा माउ खां, छो जो छिती माउ जेकी हिननि खे न छॾींदी। ठीकु आहे, इहा हिननि जी ज़िंदगी। ठीकु आहे, ॿिया के नमूना अहिड़ा आहिनि अलाह ताला ॾिसो हिननि जा नमूना जेके कया आहिनि, ॿचनि खे छॾींदी हुननि खे पंहिंजे अंडनि मां जेॾीमहिल निकिरंदा वेंदा, जे 11, 12, 15 निकिता, पहिरियां निकिरण सां पंहिंजी माउ खे खाइणु शुरू कंदा, त हिननि जी ॾिसो त ज़िंदगी छा आहे। औरत पंहिंजे नर खे पाण पहिरियां खाधई, या ॿधी छॾियईं त पोइ औलाद खाएसि, या त वरी पाण पंहिंजे औलाद खे खाए, वरी जे औलाद जे वॾो थो थिए वरी माउ खे थो खाए। त इहो ॾिसो अलाह ताला चए थो अवहनल बियूत, यानी हीउ घर बर्बादु घर आहे। ॿिया जानवरनि जीत आहिनि, पखी आहिनि, जानवरनि ॾिसो इहे इन्हनि शयुनि में, इहा इन्हनि में न आहे। हिते साइंसदान चवनि था त के जेके ॿचा हिननि जा जेके वॾा था थियनि त जेके बेदनि मां जेके अॻ में था निकिरनि उहे वरी पंहिंजे नंढनि भाइरनि खे जेके हाणे ताज़ा निकिता आहिनि त उहे उन्हनि खे खाईंदा। ॾिसो भाइरनि खे खाइनि,
औलाद माउ खे खाए, माउ वरी हुननि जे पंहिंजे मुड़ुस खे खाए, इहो ॾिस केॾो अवहनल बियो त अलाह साईं अॻ में ई चई छॾियो त सफ़ा हिननि जो नाज़ुक फैमिली आहे, बर्बाद फैमिली आहे, का बि हिन में इहा तराबुत जा सिलत रहम जा रहम दिलि में ठुप कोन्हे। ॿाहिरि हिन जो जेको आहे न इल्मु ॾाढो वॾो आहे, क़ुर हिकिड़ो समुंड आहे, असीं छा बि सॼी ज़िंदगी गुज़ारे छॾियूं त असीं हिन जो फुड़ो बि कोन था पहुची सघूं। तंहिंजे करे कोशिशि कयो त इंसान हिन शइ ते पंहिंजे पाण खे मसरूफ़ करे। ऐं हिन जे केकड़े जे बारे में मूंखे 3 ॾींहं थिया आहिनि, रुॻो हिन जा मौजज़ा ऐं जेके हिन में इल्मु आहे मां पढ़ी चवां थो हल इंसान जो जेको गुज़ारे थो इन जीत जे ज़िंदगी में त बि नथो पहुची सघे। ॿियो अलाह ताला केॾी मख़लूक पैदा कई आहे ऐं सभु मख़लूक खे अलाह ताला ॾिस कुदरत अलाह जी सभु संभाले बि थो, जीतनि खे, जड़नि खे, जानवरनि खे, वणनि खे। ॿियो केॾो इल्मु आहे जेके असांजे इल्म जी अञा ख़बर ई कान्हे, पर जेकी शइ जी असांखे थोरी बि ख़बर पई आहे त बि ॾिसो असीं नथा पहुची सघूं उन में। तंहिंजे करे अलाह ताला क़ुर में चए थो वमा उतीतुम मिनल इल्मि इल्ला क़लीला, इंसान खे त मूं इल्मु थोरो ॾिनो आहे। ऐं ॾिसो केॾो अलाह ताला अज़ीम शइ आहे हिकिड़ी असांखे पैदा कयो अथसि पंहिंजे साह मां, ऐं असांखे सभु अशरफुल मख़लूक़ात असांखे मर्तबो ॾेई छॾियो अथसि। जीअं सूरत 3 में चए थो वलक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसनि तक़वीम, मां इंसान खे सभु शइ खां बहितर ठाहियो आहे। न ॾिसो हिननि जी ज़िंदगी कीअं आहे, हिननि जी फैमिली हिन जीत जी कीअं आहे, अवहनल व्यू त अलाह साईं चए थो। इंसान पंहिंजे घर में रहे थो मुतमइन आहे, माउ पीउ सां, घरवारी सां, बचनि सां, सभु हुननि जे दिलि में रहम आहे। औलाद माउ पीउ खे, पुटनि खे ॾिसंदो थोरो बुख़ार थो थिए त हुनखे माउ पीउ खे बुख़ार अॻे ई थींदो, एॾो सोचींदा त असां में हुजे हिन में न हुजे। इहा आहे रहम, हिकिड़ो इंसान जे दिलि में हिकिड़ी रहमत, पर जानवरनि में हिननि में ॾिस कोन्हे। हीअ ॾिस पंहिंजे पुटनि खे, पंहिंजे औलाद खे खाई था छॾनि, वरी औलाद अहिड़ा वरी जो उहे वॾा थियनि त पंहिंजे भाइरनि खे खाई छॾनि, ऐं जे उन्हनि जो पीउ जो पेक लॻो पियो हूंदो रखियो त उनखे शुरू थींदा, उनखे खाई छॾींदा, उहो खाई बसि कंदा त वरी अची पंहिंजे माउ खे खाईंदा। ॾिसो अलाह सां इन जानवर जो असांखे इहो हिकिड़ो मिसाल ॾिनो आहे त जेके तव्हां अलाह खां सवाइ जंहिंखे पुकारियो था उहो इंसानो सम्झो त इहे का शइ न आहिनि। हिन केकड़े जहिड़ी ज़िंदगी आहे तव्हांजी, जेके इन जे अलाह जे वलियनि जे पोयां पिया हो बुज़ुर्ग आहिनि, उहो मिटी जेठा सुता पिया आहिनि, पंहिंजे लाइ कमाए विया। तव्हां हाणे उन्हनि खे बि त उन में यकीन रखो, उन्हनि में उमेदूं रखो त तव्हांखे ॾींदा जा कंदा जा उन्हनि में तव्हां छा आसिरो था रखो त चवंदा त असांखे कलंदर पुटु ॾिनो आहे। ॾिस तो शिरक ॾिसो छा आहे। असीं हिकिड़ो थोरो हिते क़िसो ॿुधायूं था, छो जो हिन जो केकड़े जो जे मां कलाक खां वधीक अञा रुॻो ॻाल्हायां हिननि जे हिननि में जेके शयूं आहिनि त उहे शयूं असीं नथा पूरी करे सघूं, हेॾी हिननि जो क़िसो वॾो आहे। हिननि में जेके मौजज़ा आहिनि असीं मुख़्तसर दोस्तनि खे ॿुधायूं था त अखियूं खुलनि, पाण में खोलींदा किताब त ॾिसंदा त छा छा आहे। मां हिकिड़ो क़िसो ॿुधायां थो, उन खे इनशा अलाह पूरो वरी जे इनशा अलाह मौक़ो मिलियो त इन जे ॻाल्हियुनि खे पूरो कंदासीं। हीअ मुजाहिद निकिता अफ़गानिस्तान जे फतेह करण में, अरबी में था जेके हा, उन्हनि में हिकिड़ो अलाह जो बुज़ुर्ग हो सिलत बिन अशियम वॾो बुज़ुर्ग अलाह जो हूंदो। उन जे पोइ ॿियो दोस्त हूंदुसि जाफ़र बिन ज़ैद, उन ॻाल्हि लिखी आहे हिलियत अल औलिया में। चए थो मां राति जो ॾिसंदो हुउसि असांजे जेके लश्कर हूंदा अफ़गानिस्तान में आराम कंदा सुम्हंदा, मां ॾिसंदो हुउसि सिलत बिन अशियम परे निकिरी थो वञे, झंगल में लिकी थो वञे। त चई त मां हिकिड़ो ॾिसां केॾे थो वञे, त हुनजे पोयां लॻो त मां ॾिसांसि छा थो करे, केॾे थो वञे। त चए पियो त राति थी, माण्हू सुम्ही पिया, अखियूं सभिनि खे निंड अची वई, हीअ निकिरी वियो झंगल जे पासे में, काबुल जे ओसे पासे। त हीअ चए पियो उनजे पोयां जंहिं महिल ॾिठोमांसि हिकिड़ी जॻह ते वणनि जे विच में मुसलो विछाए हिन निमाज़ शुरू कई। चई मां परे खां बीठुसि, हिकिड़ो वण हो उनजे मथां चढ़ी उन वण ते वेही रहियुसि, मुंहिंजी अखि लॻी हुई, मां सुम्ही पियुसि। चई थोरो खड़को ॿुधो, वॾो आवाज़ु, शेर जो आवाज़ु ॿुधो, त मुंहिंजी अखि खुली, ॾिठुमि त हिकिड़ो शेर बि थो अचे सिलत बिन अशियम ॾे सिधो, हू निमाज़ सजदे में हुजे। त हुन चयो त बसि सिला हाणे मरी वियो, मां बि लहंदुसि, मां हिन शेर खे छा करे सघंदुसि। चई एॾो आवाज़ु पियो करे जो वणनि जा जेके टारियूं आहिनि उहे सभु लुॾनि पियूं, एॾो आवाज़ु कंदो सिधो सिलत बिन अशियम जे अचे भरिसां। चई हिन चयो त बसि मुंहिंजो दोस्त अॼु खाजी वियो, मरी वेंदो। चई त हू सिलत बिन अशियम पंहिंजे सजदे में हुजे, अलाह खे पुकारे।
त हिन चयो त बसि मुंहिंजो दोस्त अॼु मरी वियो, पाण वण ते चिपड़ी करे वेही रहियो। चई उहो त अचे शींहुं जेको शेर जेको हुजे, बबर शेर अचे हिन जे भरिसां वेही ऐं चए वॾो आवाज़ु शुरू करणु कयईं। त ॾिसां पियो त ज़मीन ते हिले उनजे आवाज़ खां। पर हीउ सजदे में हो सलत बिन अशयम अलाह जो बुज़ुर्ग वली हो, मुजाहिद हो। त चयईं मां चिपड़ी करे ॾिसां पियो त छा थो थिए, कीअं थो खाएसि। हाणे सजदे में पियो आहे, हिनखे खाए छॾींदो। पर चयईं इहो छा थियो त सलत बिन अशयम पंहिंजे सजदे मां उथी ऐं सलाम वरायईं, सलाम वराए पोइ हुन शींहं खे छा चयईं, चयईंसि अय्युह सब उतलुब रिज़्क़ फी मकान आख़र। चयईंसि उहो शींहं वञी तूं पंहिंजी रोज़ी ॿिए पासे किथे ॻोल्हि, ऐं तुंहिंजी रोज़ी अलाह हिते कोन लिखी आहे। फवल्ला व इन लहू लज़ईर। चए थो शींहं उथी हलियो वियो ऐं एॾो आवाज़ु पियो करे जो मुंहिंजा कन पिया फाटनि ऐं जबलनि मां आवाज़ु पियो मोटे। हाणे इहो वरी हुन उथी सलत बिन अशयम अचे निमाज़ शुरू कई। चई मां पोइ खिसकी हुन वण तां लही वञी पंहिंजे तंबुनि में जिथे असांजा दोस्त मुजाहिद आहे उते उन्हनि सां वञी वेठुसि ऐं इहा ॻाल्हि मूं कंहिंखे न ॿुधाई त हीअ अलाह जो बुज़ुर्ग राति जो हेॾे छा थो करे या छा थो वञी करे। त ॾिसो हीउ अलाह जो ख़ौफ़ हिन जे दिलि में हो त अलाह से हिन खे जानवरनि बि जो बि ख़ौफ़ हिन जे दिलि में। ॾिस जानवर खे चई तुंहिंजो रोज़ी हिते न आहे, तूं हलियो वञ। जंहिं न असां पर को शींहुं ॾिसे त उते गूं मोटो सभु गॾु थी वञे। एॾा असां ज़ईफ़ आहियूं, छो जो दिलि अलाह सां कान्हे। हिननि जी दिलियूं जेकियूं हूंदियूं अलाह आसमान जे मथां हुयूं त हिते ज़मीन ते सिर्फ़ु हुननि जो हिकिड़ो फ़ोटू हो। अलाह जा बुज़ुर्ग इहे हा, इहा हिलियत अल औलिया जी किताब में इहो क़िसो मुख़्तसर असीं ॿुधायो दोस्तनि खे। त ॾिसो अलाह जा अहिड़ा बुज़ुर्ग बि हुआ। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए ऐं हर शइ में सम्झ ॾिए ऐं क़ुर में सम्झ ॾिए, अमल कयूं उन शइ ते। हादा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।